मातली मां ख़बरवाज़ शेयर कंदासीं। मातली वेझो रोड हादसे सबबि हिकु ॼणो फौत ऐं हिकु ज़ख़्मी थी वियो आहे। मातली मां ख़बरवाज़ शेयर कई पिया। मातली वेझो रोड हादसे सबबि हिकु ॼणो फौत ऐं हिकु ज़ख़्मी थी पियो। टंडो गुलाम अली रोड ते टाड़ा वाटर बस स्टॉप वटि लोडर रिक्शा कल्टी थी पियो, जंहिंजे नतीजे में 3 वरिए जो नौजवान क़ासिम ख़ासकेली फौत थी वियो ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी वियो आहे। इतलाह ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची फौती जे मड़ ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो आहे। इस मौके फौती ऐं ज़ख़्मी ॼमू बाग जा रवासी ॿुधाए पिया आहिनि, जेकी मातली ऐं आसपास इलाइक़नि में कबाड़ी जो कारोबार कंदा हुआ। फौती जा मड़ घर पहुचण ते वासनि में कोहराम अची वियो आहे।